वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ ख़िलाफ़ PTI जूं दरख़्वास्तूं मंज़ूर कयूं आहिनि। लाहौर हाईकोर्ट बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी वॾे वज़ीर जी चूंड लाइ पयल वोटनि जी ॿीहर ॻणप जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जस्टिस सदाकत अली ख़ान जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। लार्जर बेंच में जस्टिस सदाकत अली ख़ान खां सवाइ जस्टिस शेहराम सरवर चौधरी, जस्टिस सजाद महमूद सेठी, जस्टिस तारिक सलीम शेख ऐं जस्टिस शाहिद जमील ख़ान शामिल हुआ। जॾहिं त 4 जजनि फ़ैसिलो हक़ में ॿुधायो। जस्टिस सजाद महमूद सेठी अक्सरियती फ़ैसिले जे कुझु हिसनि में मुखालफ़त कई। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, लिखत वारे फ़ैसिले में चयो वियो आहे त नई इलेक्शन जो हुकुम नथो ॾेई सघिजे। ॿीहर इलेक्शन जो हुकुम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ हूंदो। असां प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी नोटिफिकेशन खे कलदम करार ॾियण जो बि हुकुम नथा ॾेई सघूं। अदालत प्रिज़ाइडिंग ऑफिसर जो को किरदारु अदा नथी करे सघे। अदालत हुकुम ॾिनो आहे त बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी ॿीहर ॻणप कई वञे। ॿीहर रायशुमारी में जंहिंजी अक्सरियत हूंदी उहो खटे वेंदो। जेकॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सरियत नथी मिले त आर्टिकल 130(4) तहत सेकंड पूल थींदो। 25 वोट निकिरण बाद अक्सरियत न मिलण ते हमज़ा शहबाज़ वॾे वज़ीर जे उहिदे ते क़ाइमु न रही सघंदो। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ ख़िलाफ़ PTI जूं दरख़्वास्तूं मंज़ूर कयूं आहिनि। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। लाहौर हाईकोर्ट बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी वॾे वज़ीर जी चूंड लाइ पयल वोटनि जी ॿीहर ॻणप जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जस्टिस सदाकत अली ख़ान जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। लार्जर बेंच में जस्टिस सदाकत अली ख़ान खां सवाइ जस्टिस शेहराम सरवर चौधरी, जस्टिस सजाद महमूद सेठी, जस्टिस तारिक सलीम शेख ऐं जस्टिस शाहिद जमील ख़ान शामिल हुआ। 4 जजिस फ़ैसिलो हक़ में ॿुधायो, जॾहिं त जस्टिस सजाद महमूद सेठी अक्सरियती फ़ैसिले जे कुझु हिसनि जी मुखालफ़त कई आहे। अव्हांखे ॿुधायूं त लिखत वारे फ़ैसिले में चयो वियो आहे त नई इलेक्शन जो हुकुम नथो ॾेई सघिजे। ॿीहर इलेक्शन जो हुकुम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ हूंदो। असां प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे नोटिफिकेशन खे कलदम करार ॾियण जो बि हुकुम नथा ॾेई सघूं। अदालत प्रिज़ाइडिंग ऑफिसर जो किरदारु अदा नथी करे सघे। जॾहिं त अदालत हुकुम ॾिनो आहे त बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी ॿीहर ॻणप कई वञे। ॿीहर रायशुमारी में जंहिंजी अक्सरियत हूंदी उहो खटे वेंदो। जेकॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सरियत नथी मिले त आर्टिकल 130(4) तहत सेकंड पोल थींदो। 25 वोट निकिरण बाद अक्सरियत न मिलण ते हमज़ा शहबाज़ वॾे वज़ीर जे उहिदे ते क़ाइमु न रही सघंदो। जॾहिं त हुकुमनामे में चयो वियो आहे त गवर्नर पंजाब सुभाणे असेंबली जो इजलास घुराए ऐं असेंबली जो इजलास इलेक्शन थियण ताईं मुलतवी न कयो वञे। हुकुमनामे में चयो वियो आहे त इलेक्शन मुकमल थियण बाद नए वॾे वज़ीर जो हलफ़ 2 जुलाई सुबुह जो 11 वॻे यकीनी बणायो वञे।